बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दुआ था कयूं जिते हूंदो ख़ुशि हूंदो आबाद हूंदो वसाट पल साईं रहमी करम आहे। अॼु असां पंहिंजे चैनल ते तव्हांजे लाइ खणी आहियूं रायता जी रेसिपी। रायतो ठाहिणु ॾाढो आसान आहे, खाइण में ॾाढो मज़ेदार आहे ऐं उन सां गॾो गॾु सेहत बख़्श बि आहे। अचो तव्हांखे ॿुधायूं त टेस्टी रायतो कीअं थो ठाहिजे। सभ खां पहिरीं मूंखे घुरिजे थी 2 कोप दही असां पंहिंजे घर में ॼमाए वरिती आहे, फ्रेश दही आहे। उन खां अलावा मूंखे घुरिजे थो साओ पुदीने जा मां पत्ता डंडियुनि खां धार करे धोई करे साफ़ु करे रखिया आहिनि। उन खां अलावा मूंखे घुरिजनि सावा मिर्च, सावा धाणा, उन खां अलावा जीरो तक़रीबन 2 चमचा मूंखे घुरिजनि था ऐं उन खां अलावा हस्बे ज़रूरत लूणु। सभ खां पहिरीं मां जीरो खणी उखरी या निघ में कुटे थी वठां। हीउ रायतो असां जूसर में बि ठाहे था सघूं, पर उन जो बेस्ट तरीक़ो जेको आहे हीअ हथ सां ठाहिण जो आहे। पथर जी उखरीअ में कुटण में इन में ॾाढो सवादु थींदो आहे। उन खां पोइ मां सावा पुदीने जा जेके पत्ता हुआ उन्हनि खे बि कुटींदसि। इन्हनि खे मां तमामु सन्हो कंदमि। सावा मिर्च, सावा धाणा सभिनी खे कुटे करे मां घोटे इन्हनि खे सन्हो करे वठंदमि। सफ़ा बारीक कर हुनखे कुटण जी मां कोशिशि थी कयां। सावनि धाणनि खे बि असां ईअं ई कुटे वठंदासीं। उन खां पोइ मां दही खणी हिकु बाउल में थी विझां। दही खे असां हिकु बाउल में था कढूं। दही खे असां पहिरीं फेटे वठंदासीं त जीअं हिन में काई गोड़ियूं या वॾा जेके पीसीस आहिनि उहे सन्हा थी वञनि। हीअ ॾिसो, दही खे असां चमचे जी मदद सां ई मिक्स कयो त हीअ थोरी थिन थी वई ऐं हिन में जेके वॾा हुन जा पीसीस हुआ उहे सन्हा थी विया। उन खां पोइ कुटियल मसालो जेको बि आहे उहो असां हिन में हस्बे ज़रूरत में विझंदासीं। हिनखे मिक्स कंदासीं। इहे चङी तरह मिक्स करे वठिजो। ने मिक्स करण खां पोइ कुझु हिन शेप में अची वई रायतो असांजो। ॾिसो रायतो केॾो मज़ेदार क़िस्म जो ठहियो आहे। हिन में हाणे असां हिन में विझंदासीं लूणु तक़रीबन मां 1/4 चमचो थी हिन में इस्तेमालु कयां या हिन जी ज़रूरत जे मुताबिक़ इस्तेमालु बि कयां। असांजो मज़ेदार क़िस्म जो रायतो ठही तयारु आहे। उमेद थी कयां त अॼु रेसिपी तव्हांखे वणी हूंदी। आसान आहे, मज़ेदार आहे ऐं सेहत बख़्श बि आहे। असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधि खां वधि शेयर कयो। वरी मिलंदासीं की ॿी मज़ेदार रेसिपी सां गॾु। सिंध सलामत, साथ सलामत। अस्सलाम वालेकुम।